त नफ़े ऐं नुक़सान जो मालिक अल्लाह, ख़ालिक ऐं मालिक अल्लाह, पोइ एॾी मज़बूत ॻंढ ॾे जेका ढरी कंहिं क़िस्म जी न थिए। अक़ीदे जी माना हूंदी आहे ॻंढ, इहा मज़बूत ॻंढ हुजे, ढरी न थिए। थोरी ढरी थी वई त ईमान ख़तम थी वियो, शक अची वियो। पोइ ईमान छा थी वियो चओ, ख़तम थी वियो। जॾहिं तो दिलि में इहा ॻंढ मज़बूत ॾेई छॾी त नफ़ो ऐं नुक़सान फ़क़ति कंहिंजे हथां चओ, अल्लाह जे हथां चओ, कंहिंजे हथां। पोइ हुन दर ते वेह, हूअ खाक चटे, फलान अची कहे त ॻंढ ढरी थी वई, ईमान तो वारो वही वियो, हाणे ठलो पियो हले। ॻाल्हि सम्झ में आई? पहिरीं पहिरीं ईमान इहो आहे, अंतो मिन बिल्लाह, अल्लाह जे ज़ात। हाणे अल्लाह छा आहे? हज़रत जुनैद बगदादी खां पुछूं त रब्बुल आलमीन जी सुञाणप कराए, तारुफ़ कराए त परवरदिगार आलम आहे छा। चई ॿेड़ी में सुवार हुजे, तूफ़ान लॻे, ॿेड़ी जा पाटिया जेके आहिनि से निकिरी वञनि, लहरनि जे विच में अची वञे, कॾहिं टुॿी हेठि कॾहिं टुॿी मथे। चई उन वक़्त में तोखे बचण जी उमेद आहे या कोन्हे? चई उमेद अथमि त मन इहे लहरूं कंहिं किनारे सां पहुचाइनि, तंहिंखां पोइ ॿाहिरि निकिरी बची वञा। चई हाणे मसालो तोखे सम्झ में आयो, अल्लाह उनखे चइबो आहे जेको इंसानी उमेदनि जो आख़िरी सहारो हुजे। छा हुजे चओ? इंसानी उमेदनि जो छा हुजे? आख़िरी सहारो हुजे। जिते असबाब ख़तम थी चुका आहिनि, माइट सम्झनि, डॉक्टर जवाबु ॾेई चुका आहिनि त तुंहिंजो इलाज मर्ज़ जेको आहे सो ला इलाज आहे। पुट जवाबु ॾेई चुका आहिनि पीउ खे त असांजे खीसे में इहो पैसो कोन्हे जो तुंहिंजो इलाज करे चुकूं। ज़ाल जवाबु ॾेई चुकी आहे त ख़िदमत जी हाणे मूं में ताक़त कंहिं क़िस्म जी न रही आहे। डॉक्टरनि मायूस करे छॾियो, औलाद हथ कढी बीह रहिया, ज़ाल परे थी बीह रही। हाणे घर में खटोले में जंहिंजे आसरे ते पियो आहे, उहो आसरो फ़क़ति अल्लाह जे ज़ात जो आहे। उमेदनि जो आख़िरी सहारो कंहिंजी ज़ात आहे चओ? अल्लाह जल जलाल जी ज़ात आहे। सम्झ, इहो कानून खणी दुनिया जे अंदरि ॻोल्ह त आख़िरकार केरु थी सघे थो माबूद। माबूद जी तलाश इंसान जी हिकिड़ी फितरी शइ आहे। माबूद जी तलाश इंसान जी हिकिड़ी फितरी शइ आहे। हिंदू आहे, उनखे माबूद खपे। भील आहे, उनखे माबूद खपे। मुस्लमान आहे, उनखे माबूद खपे। छो त इंसान ते ॾुख ऐं सुख ईंदा आहिनि, तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, परेशानियूं ईंदियूं आहिनि। सभु कंहिंजे दिलि जी तमन्ना इहा हूंदी आहे त का अहिड़ी ज़ात हुजे जंहिंजे पनाह में अची तकलीफ़ूं हटाए बचा हासिल करियां। सम्झ त माबूद जी तलाश इंसान जी फितरी शइ हूंदी आहे। इंसान इन शइ जे तलाश में हूंदो आहे। पर इहा जुदा ॻाल्हि आहे त तलाश में ग़लती लॻी वई। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो सिज आहे जेको पूरी काइनात खे रोशन करे बीठो आहे। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो गंगा ऐं जमुना आहे जंहिंजे पाणी जे करे ज़िंदगी वाबस्ता आहे, आबादियूं थियनि थियूं। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो बाहि आहे जंहिं ते ताम पचनि था, जंहिं न त असांजी ज़िंदगी रही कंहिं क़िस्म जी न सघिजे आहे। किन सम्झो त उमेदनि जो आख़िरी सहारो लात ऐं मनात आहे, ईसा ऐं मूसा आहे। इहे उमेदनि जो आख़िरी सहारो आहिनि। छो त असीं गुनाहगार आहियूं। अल्लाह जे ज़ात ताईं असांजी रसाई नथी थी सघे। डीसीअ ताईं रसाई त क्लारक खां सवाइ नथी थी सघे, त इन्हनि ताईं रसाई सम्झ न इन्हनि औलियान खां सवाइ नथी थी सघे। तलाश सभु कंहिंखे आहे, पर सुवाल इहो आहे त सही तलाश कहिड़ी आहे। ॻाल्हि थोरी सम्झण जी कोशिशि करियो। उमेदनि जो आख़िरी सहारो अल्लाह जी ज़ात आहे। हाणे सिज जो पूॼारी अकबर जे दौर में सिज खे नैयर आज़म चवंदा हुआ, उन जी पूॼा कई वेंदी। सिज जी जेकॾहिं को माण्हू 20 साल पूॼा करे उन जे अॻियां हथ जोड़ियो बीठो हुजे, पर सिज उमेदनि जो आख़िरी सहारो नथो बणिजी सघे। सिज जे पूॼारीअ खे राति जो जेकॾहिं पेट में सूर पवे त केॾांहुं वञे? हा, राति जो पेट में सूर पए। आबिद वेठो आहे, तंहिंजी घोड़ा घोड़ा लॻी पई आहे, ऐं माबूद जेको आहे सो त आसमान में आहे कोन। सुबुह जो 7 बजे खां पोइ वरी ज़ाहिर थिए, तॾहिं हथ ॿधे त सही राति केॾांहुं वियो आहे? मुंहिंजी त घोड़ा घोड़ा लॻी पई। उमेदनि जो आख़िरी सहारो इहो न आहे। उमेदनि जो आख़िरी सहारो न आहे। सम्झ, वाणियुनि खे चओ त गंगा ऐं जमुना उमेदनि जो आख़िरी सहारो न आहे। देशियुनि खे चओ त सिंधु नदी तव्हांजी माउ आहे, पर उमेदनि जो आख़िरी सहारो कोन्हे। जेकॾहिं उमेदनि जो आख़िरी सहारो हुजे, जेको माण्हू सिंधु नदी जे हिन किनारे ते वेठो आहे, ॿिए पासे हुनजो कमु हुजे, गोल ॿधी माणस में घिड़े त ॿोड़ींदी हुनखे।
समझ देशी के चओ त सिंधु जेका असांजी मां आहे पर अम्मा में घिड़ी त ॾिस समझ न जेकॾहिं दाख़िल थींदे त ॿोड़ींदी वाणियुनि खे चओ त गंगा ऐं जमुना में पेर विझ त ॿोड़ींदी इहो त उमेदनि जो आख़िरी सहारो कोन्हे 40 साल उनजी पूॼा कईसीं पछाड़ी में उनखे वेझा थियासीं त ॿोड़े ॿोड़े लाश ॿार अची कढई इहो उमेदनि जो आख़िरी सहारो कोन्हे उमेदनि जो आख़िरी सहारो केरु आहे इन अतईतनी शिबरन अतईतोक ज़राअन व इन अतईतनी ज़राअन अतईतोक मीलन व इन अतईतनी मीलन अतईतोक हरबलतन ऐं बाना मोहताज हिकिड़ी बाड़ी मूं वटि हली अचे त आउं बेपरवाह बाड़ी तो वटि हिकिड़ो मैल हली अचां हिकिड़ो मैल हली अचे त आउं बेपरवाह बाड़ी तो वटि हिकिड़ो सम्झ न ढोली तो हिकिड़ी बाड़ी हली अचे त तो वटि हिकिड़ी नरी हली अचां हिकिड़ी नरी हली अचे त आउं बेपरवाह बाड़ी तो वटि मैल हली अचां हिकिड़ो मैल मुंहिंजे दरबार में मोहताज हली अचे त आउं तोखे ढोली अची भाकर पायां ही तो उम्मीदन जो आखिरी सहारो कोन समझ जंहिंमें गिरियासीं समझ मजूसी आहिनि ईरानी आहिनि बाहि जी पूॼा पिया कनि 1000 सालनि ताईं बाहि खे उजामल न छॾियऊं पर बाहि जी पूॼा करण वारो बाहि जे चौधारी तवाफ़ करण वारो तंहिंखे चओ बाहि में आङुर त विझी ॾिस समझ जेकॾहिं बाहि में आङुर विधई त उहा आङुर सड़ंदी या कान सड़ंदी समझ थोरो आङुर वेझी अची कई इहो त माबूद कोन्हे आङुर वेझी अची कई त साड़ई अची वरी बि वात में विधई इहो बि उमेदनि जो आख़िरी सहारो कंहिं क़िस्म जो कोन्हे सभु को दुकान लॻायो वेठो आहे को आमिल हूंदो आहे को तावीज़ लिखंदो आहे को जिन अची कढंदो आहे को भोपो हूंदो आहे को शीशा पढ़ंदो आहे को तावीज़ लिखंदो आहे को धागा वटींदो आहे तव्हां जूं उमेदूं उन्हनि सां वाबस्ता आहिनि त हितां पेट जो सूर लहंदो हितां बच्चो पैदा थींदो हितां बीमारी ख़तम अची थींदी तव्हां जूं कहिड़ियूं बि उमेदूं वाबस्ता आहिनि पर इंसान जी उमेद हिकिड़ी त कान हूंदी आहे को सम्झ न को बीमारी जे अंदरि मुब्तला हूंदो आहे को औलाद जे मसाले में परेशान हूंदो आहे को बुख जे मसाले में परेशान हूंदो आहे हे मुल्ला ऐं मौलवी भोपा जेके चवनि था त असीं सभु कुझु करे सघूं था इन्हनि खे तावीज़ लिखाईंदे त लिखी ॾींदा शीशो पढ़ाईंदे त पढ़ी ॾींदा ने बच्चे जो तावीज़ लिखाईंदे त बि लिखी ॾींदा इन्हनि खां इहो सुवाल न कर इन्हनि खे चओ त मौली साहब 10 ॾींहंनि खां वठी ऐं बुखायल आहियां मुंहिंजा बच्चा लंघण पिया आहिनि मूंखे 100 रुपया ॾे त 10 किला अटे जा वठी तोखे दुआ कंदुसि कॾहिं बि कोन ॾींदो चवंदो आउं पाण पिनण आयो आहियां तोखे छा ॾींदुसि शीशो पढ़णु सवलो आहे शीशो पढ़णु ॾुखियो आहे ॻाल्हाए शीशे पढ़ण जे बदिरां माण्हू मस्जिद जी टांकी पढ़ी करे ॾींदो सॼो ॾींहुं शीशा पिया भरियो पर इंसानी जेके उमेदूं थियूं अची बणजनि से हिकिड़े तरीक़े जूं कोन्हे ज़रूरियात जेके इंसान जूं आहिनि से मुख़्तलिफ़ थियूं अची बणजनि इहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं ज़रूरियात इन्हनि खां पूरियूं थी सघनि थियूं चओ इन्हनि खां पूरियूं थी कंहिं क़िस्म जूं न थियूं सघनि त इहो बि उमेदनि जो आख़िरी सहारो जेको आहे सो कंहिं क़िस्म जो नथा अची बणिजी सघनि कंहिं दरगाह ते वञ कंहिं औलिया जे दरगाह ते वञ उहो बि उमेदनि जो आख़िरी सहारो कोन्हे तव्हां कलंदर ते वञो या ॿिए कंहिं ते वञो उमेदनि जो आख़िरी सहारो कयो हिकिड़ो बुखियो माण्हू जंहिंजे खीसे जे अंदरि पैसो कंहिं क़िस्म जो कोन्हे हाणे जेकॾहिं उनखे चइजे त तुंहिंजूं ज़रूरतूं ऐं बीमारी कलंदर सेवण वारो पूरो कंदो त 100 रुपया किथां आणे जो भाड़ो करे उते वञे पैसे जी ज़रूरत आहे या कोन कंहिंजी ज़रूरत आहे चओ उनखे जेकॾहिं तूं चओ त भिटाई पुटु पियो ॾे ज़ाल खे वठी उते वञ तूं पैसे वारो आहीं 500 रुपया करे कार खणी वे सम्झ त भिटाई ते वञा थो रस्तो मामूल न हुजे अमन वारो रस्तो न हुजे विच में दादू वारा धाड़ियल वेठा हुजनि पुटु त परे रहियो पर ज़ाल बि खणी वञनि त पोइ उमेदनि जो आख़िरी सहारो कोन वरी ख़ुदा जी कुदरत आहे जंहिं बि दरगाह ते वेंदे मुंहिंजी ज़बान थोरी आहे कची लाड़ाई जंहिं बि दरगाह ते वेंदे वॾो चड़ो लॻल हूंदो मुजावर बि चवंदो त चड़ो ऐं झगड़ो वॼाए त साईं जागे मुजावर जो बि अक़ीदो इहो आहे त अचण वारे जी साईंअ खे पतो नथो पए साईंअ खे वरी जागाए पोइ ॿुधाइणो पवंदो बराबरि आहे न उनजो बि अक़ीदो छा आहे इहो आहे पर साईं खे जेकॾहिं जागायो वञे साईं कची निंड में हुजे सम्झ न बजाए हिनजे जो कमु करे नाराज़ थी पए त ॿीणू ॿेड़ी ॿुॾी वई ख़तमु थी वियो सफ़र ई ख़तमु थी वियो पर ख़ैर साईं जेकॾहिं राज़ी हुजे निंड मां ख़ुशीअ सां उथे ज़रूरत पूरी करे कलंदर जी ज़बान फारसी तो उनखे दरख़्वास्त लिखी ॾिनी सिंधीअ में त लालकाणे मां आयो आहियां 5 साल मूंखे थिया आहिनि शादी कंदे पुटु कोन थो थिए ख़ुदा खां पिनी मूंखे पुटु ॾे न को सिंधी ज़बान सम्झे न को दरख़्वास्त पढ़ी सघे न को उन ते को जाइज़ करे दस्तख़त करे कमु त पूरो कोन थियो
ॿुधाए कमु पूरो थियो सम्झ कमु त पूरो कंहिं क़िस्म जो कोन थियो सम्झ तंहिंखां पोइ सम्झ मुल्लो आहे मौलवी आहे राति जो 9 बजे ताईं जागंदो पर 10 बजे खां पोइ वञ त घर जा दरवाज़ा बंदि करे वेठो आहे कड़ा ठुकाए बीह रहो त ॿाहिरि निकिरण जे लाइ तयारु कोन्हे इहो त आख़िरी उमेदनि जो सहारो कोन्हे ला ताख़ुदुहु सिनतुम वला नौम इहा रब जी ज़ात आहे ला ताख़ुदुहु सिनतुम वला नौम निंड त परे रही पर ओझराण बि पंहिंजे ज़ात ते हराम करे छॾी आहे संस दरवाज़ो 24 कलाक खुलियल आहे फ़क़ति मोहताज जे अचण जी देर आहे दरवाज़ो अल्लाह जो खुलियो पियो आहे फ़क़ति मोहताज जे अचण जी देर आहे चवंदा DC साहब वटि माण्हू किलारक खां सवा नथो मिली सघे मूंखे ॿुधाए DC खे 5 दरख़्वास्तूं गॾु ॾे पढ़ी वेंदो 20 माण्हू गॾु हुजनि मथे में सूर थींदो हटाइण जी कोशिशि कंदो हिते छा आहे या इबादी लव अन अव्वलकुम व आख़िरकुम व इंसकुम व जिन्नकुम कामू फी सईदिन वाहिदिन फसअलूनी फआतैतु कुल्ल इंसानिन बसरतहु मा नक़स ज़ालिक मिम्मा इंदी इल्ला कमा यनकुसुल मखीतो इज़ा उदखिलल बार ऐं मुंहिंजा बाना तव्हां सभु अॻियां ऐं पोयां सभु इंसान ऐं सभु जिन्न जीअरा ऐं मुर्दा किरोड़नि ऐं अरबनि जे तादाद में हिकिड़े मैदान में अची बियो हिकिड़े ई सेकंड में तव्हांजे ज़बान मां आवाज़ निकिरे पंहिंजी पंहिंजी ॿोली में निकिरे कंहिंजो बि सॾु रायगान कोन वेंदो कंहिंखे बि ना उमेद करे कोन मोटाईंदुसि पोइ बि मुंहिंजे खज़ाने में एतिरी खोट ईंदी जेतिरी समझ मां सुई ॿोड़े ॿाहिरि कढी अमी 2 ॼणा गॾु ॻाल्हाईंदा ऐं त सम्झी कोन सघूं होते किरोड़नि जे तादाद में कंहिंजी बि ॻाल्हि जेका आहे सा राय ॻाल्हि कंहिं क़िस्म जी न वेंदी सम्झ तंहिंखां पोइ छा आहे सम्झ 24 कलाक हुनजो दर खुलियल आहे सभु कंहिंजी ॻाल्हि ॿुधी सघे थो मालिक जेको आहे इज़ा ज़हब सुलुसुल लैल नज़ल रब्बु तबारक व तआला अस्समा दुनिया फयक़ूलु हल मिन मुस्तग़फिरिन यस्तग़फिरुनी फअस्तग़फिर लहू व हल मिन साइलिन यसअलु मिन्नी फओतियहु राति जा 2 हिस्सा गुज़री वञनि था पोइ हिस्सो राति जो बाक़ी रहे थो अस्पतालूं बंदि आहिनि ऑफिसूं बंदि आहिनि मुल्ला ऐं मौलवी सुता पिया आहिनि डॉक्टरनि जा होंगरा पिया लॻनि कुकड़ू तू लॻी पई आहे को बि आवाज़ कोन्हे उन वक़्त में अल्लाह जी रहमत पहिरीं आसमान ते अचे थी मोहताज सुतल आहे बेपरवाह बारी हुनखे सॾु करे थो हल मिन मुस्तग़फिरिन यस्तग़फिरुनी आहे को गुनाहगार जेको राति जे हिन पोएं हिसे में उथी गुनाहनि जी माफ़ी घुरे त सभु गुनाह हुन जा माफ़ करियां आहे को बे औलाद जेको औलाद जी घुर करे त हुनखे नेक पुटु ॾियां आहे को बेरोज़गार जेको रोज़ी जी तलब करे तो उनजो पेट भरे खियां वज़ालिक कुल्ल लैलतन मोहताज सुतल आहे बेपरवाह जो इहो ऐलान पूरी राति शुरू आहे हाणे मोहताज जॾहिं सुतो तॾहिं हुनजो अक़ीदो कहिड़ो आहे मुंहिंजी कोन ॿुधंदो तुंहिंजी जेकॾहिं न ॿुधे हा तोखे पैदा ई कोन करे हा जंहिं पैदा कयो आहे तंहिं ॿिए दर जो मोहताज कोन बनायो आहे अल्लाह फ़क़ति ॾाढ़ी वारे जी ॿुधे ॾाढ़ी कूड़े जी न ॿुधे इहो तुंहिंजो ग़लति नज़रियो थो अची बणिजे सम्झ न तोखां अॻु में मलाइको आहे जिब्राइल गुनाहनि खां पाक हो तंहिं चयो त या अल्लाह अतजालो फिया मन युफ़्सिदु फिया व यस्फिकु दिमा इंसान खे पैदा कंदे ॾाढ़ियूं कुड़ींदो नुमाज़ूं छॾींदो कतल खून रज़ियूं कंदो असीं तस्बीह ऐं पाकाई बयान करियूं था इन्हनि खे पैदा करण जी ज़रूरत कोन्हे अल्लाह सी फरमायो ज़रूरत हिन खे आहे जिब्राइल खे चई तूं गुनाहनि खां पाक मीकाइल खे चई तूं गुनाहनि खां पाक ऐं माफ़ कंहिंखे करियां जॾहिं गुनाहगार मुंहिंजे दरवाज़े में आयो गुनाहनि जी माफ़ी घुरई अखि मां लुड़कवाई उन जा गुनाह माफ़ कंदुसि तॾहिं चवंदो इन रब्बी लग़फूर रहीम बेशक मुंहिंजो रब बख़्शणहार महिरबान आहे जेसिताईं गुनाहगार मैदान में न आयो आहे तेसिताईं मुंहिंजी बख़्शिश जी सिफ़त ई ज़ाहिर न थींदी सिफ़त ज़ाहिर तॾहिं थींदी जॾहिं गुनाहगार छा रखियो आहे चओ कदम अची रखियो आहे हुअ गुनाहगार खां सवा ॿियूं जी सिफ़त जेका आहे सा ज़ाहिर कंहिं क़िस्म जी न थींदी हाणे गुनाहगार जो जेकॾहिं इहो नज़रियो हुजे त मुंहिंजी अल्लाह से कोन ॿुधंदो त इहो नज़रियो तुंहिंजो ग़लति आहे इहो नज़रियो छा आहे चओ ग़लति आहे हुनजी दरबार 24 कलाक खुलियल थी अची वञे बाक़ी जुदा ॻाल्हि आई तूं चवंदे त मौली साहब मूं दुआऊं घुरियूं आहिनि मूंखे नौकिरी मिले कंदी चवंदा आहियो न सर मूं दुआऊं घुरियूं आहिनि मूंखे पुटु नथो मिले मुंहिंजा दोस्त दुआ जेका आहे सम्झ न साहिब जे करे नबी न सेखारीनि हा त असांखे करे सम्झ में कान अचे
दुआ जेकॾहिं आहे त उहा बि कंहिं सेखारी आहे, चओ अंबिया अलैहिस्सलात व सलामती सेखारी आहे, सम्झ न। दुआ जे क़बूलियत जे लाइ पहिरीं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त रिज़्क़ हलाल हुजे। नबी सी फरमायो यक़ूलुल अब्दु या रब्बे व अन्ना युस्तजाबु लहू व मतअमुहु हरामुन व मलबसुहु हरामुन व मशरबु हरामुन। बानू चवंदो आहे या रब्बे, ऐं अल्लाह मुंहिंजो ही कमु कर, ऐं अल्लाह मुंहिंजो ही कमु कर, ऐं उनजी दुआ